अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन वअला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल ला अस्अलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। मौलाया सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम मुहम्मदुन सय्यिदुल कौनैनि वस्सक़लैन वल फ़रीक़ैनि मिन उरबि व मिन अजमी हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिम मिनल अहवाल मुक़्तहिमी। अफ़ज़ल है कुल जहां से घराना इमाम हुसैन का। अफ़ज़ल है कुल जहां से घराना इमाम हुसैन का। नबियों का ताजदार है नाना इमाम हुसैन का। बस एक पल की थी हुकूमत यजीद की, सदियां मेरे इमाम हुसैन की है ज़माना इमाम हुसैन का। करबला को करबला के शहंशाह पर नाज है, करबला को करबला के शहंशाह पर नाज है। इस नवासे पर मेरे आका को नाज है। यूं तो लाखों सजदे किए मखलूक ने मगर, यूं तो लाखों सजदे किए मखलूक ने मगर, इमाम हुसैन ने वो सजदा किया जिस पर खुदा को नाज है। मेरे इमाम हुसैन ने वो सजदा किया जिस पर अल्लाह को नाज है। अल्लाह अल्लाह करने से अल्लाह नहीं मिलता, अल्लाह अल्लाह करने से अल्लाह नहीं मिलता। अल्लाह वाले हैं मेरा मुर्शिद कामिल अकमल कंबर वाले जो हैं, अल्लाह से मिला देते हैं। मेरा मुर्शिद कामिल अकमल जो हैं, अल्लाह से मिला देते हैं।
तंजीम इस्लाहुल फुकरा हुसैनिया नक्शबंदिया गोट सैयद बच्चल शाह जे ज़ेर एहतिमाम जलसा शाने शोहदाए करबला जे इनकाद ते मां फ़कीर इनायतुल्लाह फ़कीर असदुल्लाह ऐं ॻोठ सैयद बचल शाह वारनि खे दिल जी गहराइनि सां मुबारक थो ॾियां। अल्हम्दुलिल्लाह सुम अल्हम्दुलिल्लाह अवां आशिकनि खे ॾिसी दिल तमामु घणी ख़ुशि थी रही आहे। अवां आशिकनि में जेको इत्मीनान आ, सुकून आ, राहत आ, करार आ, त ज़मीन सां ॼमी वेहणा इहो इन ॻाल्हि जो दलील आ ऐं शोर नाहे। सुकून सां वेठा पुरअमन थी वेठा दिल में भी सुकून आ, पूरे जिस्म में सुकून आ। अल्हम्दुलिल्लाह सुम अल्हम्दुलिल्लाह। छो त असांजी दावा भी सच्ची आ, त असांजो दलील भी सच्चो। अज अगर हकीकी हुसैनी, हकीकी हैदरी, हकीकी मोहम्मदी अगर अवां के ॾिसणा आहिनि त सैयद बचल शाह जे ॻोठ में अची ॾिसो त मुझे सोहणे इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जे ग़ुलामनि खे ॾिसो। हे उहे आशिकन अहल बैत जा दीवानान, मस्तानान, परवानान, मतवाला आहिनि। हिननि में अहल बैत अतहार सोहणे दिल पर लजपाल मदीने वारे जे बचड़न जी मोहब्बत जी दावा भी आहे। उन मोहब्बत जो दलील अहल बैत अतहार जी सीरत भी आहे। हेॾे ख्याल त अल्हम्दुलिल्लाह सुम अल्हम्दुलिल्लाह। भले तव्हां दुनिया जा इज्तिमा जलसा घुमी ॾिसो, पर सच्ची हुसैनी झलक अगर तव्हां खे ॾिसणी हुजे त मुझे सोहणे इमाम मुर्शिद करीम कंबर वार जी जमात खे अची ॾिस। त उहो कामिल अकमल मुर्शिद मिलियो जंहिं असां तव्हां खे अल्लाह जी सच्ची तौहीद सेखारियो। सोहणे दिलबर लजपाल मदीने वारे जी शरीयत सुन्नत मुतहरा ते हलायो। सोहणे दिल पर लजपाल मदीने वारे जो इश्क मोहब्बत तड़प सिखारियो। वो कामिल अकमल मुर्शिद मिलियो जंहिं अहल बैत अतहार जी मोहब्बत भी सेखारी त अहल बैत अतहार जी सीरत भी सेखारी। सिर्फ असां में अहल बैत अतहार जी मोहब्बत जी दावा नाहे त मोहब्बत सां गॾु अल्हम्दुलिल्लाह सुम अल्हम्दुलिल्लाह अहल बैत जी सीरत भी न हुसैनी जमात में ये हुसैनी जमात, हकीकी हुसैनी जमात, ये उहा मुर्शिद कामिल अकमल इमाम करीम कंबर वाले जे नज़रुनि जी नवाज़िल जमात आहे। हिन में हक़ कोई हक़ आ, हिन में कुरान आ, नमाज आ, रोज़ो आ, हज आ, अज़ान ज़िक्र व अज़कार आ। हिन में सोहणे दिलबर मदीने वारे जी सीरत आ, इश्क मोहब्बत आ, कुरान जी तिलावत आ। हिन हुसैनी जमात में तहारत आ। त ये सब खूबियूं अगर तोखे नजर ईंदू त हिन दौर में मुझे सोहणे इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जी जमात में नजर ईंदो। वो कामिल अकमल मुर्शिद मिलियो जंहिं असां तव्हां खे सच्ची अल्लाह जी तौहीद वारो बणायो, मोहम्मद अरबी वारो बणायो, मोहम्मद अरबी जी सीरत वारो बणायो, अहल बैत अतहार जी मोहब्बत ऐं सीरत वारो बणायो, सहाबा कराम जी मोहब्बत वारो बणायो। सोहणे इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जा एहसान त दिल ते मुर्शिद कामिल अकमल जी आंगुर लगल आ। हुसैनी फ़कीरो याद रखो जंहिं दिल ते अल्लाह जे कामिल अकमल वली जी आंगुर लगल हूंदी आ उते शिरक बिदअत खारिज राफ़िद न हूंदी आ। सीने में उन दिलनि में हक़,
सब तारीफूं अल्लाह ताला जे लाइ आहिनि जेको ख़ालिक व मालिक आहे। अल्लाह ही मअबूद आहे, अल्लाह ही मक़सूद आहे, अल्लाह वहदहु ला शरीक आहे। अल्लाह ताला सां को बि शरीक न आहे। असां हुसैनन जो अक़ीदो आहे अल्लाह ही मअबूद आहे, उहो अल्लाह ही इबादत जे लाइक़ आहे, उहो अल्लाह ही मक़सूद आहे, उहो अल्लाह ही वहदहु ला शरीक आहे। न नबी न रसूल न अहल बैत न सहाबा न अल्लाह जा कामिल अकमल वली अल्लाह सां शरीक आहिनि। सब अल्लाह जी मखलूक आहिनि जेको नबियन रसूलन के शान मकाम अल्लाह ताला अता फरमाया। सब अल्लाह जी अता है जेको शान अहल बैत व सहाबा के मिलियो, यो सब अल्लाह जी अता है जेको शान अल्लाह जे कामिल अकमल वलियन के मिलियो, यो सब अल्लाह जी अता है। हे असां अहले सुन्नत हुसैनन जो अक़ीदो आहे, इहो अक़ीदो सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वारे सेखारे छॾियो आहे। हुसैनी जो बच्चो बच्चो शिरक ऐं बिदअत खां पाक आहे। हुसैनी जो बच्चो बच्चो खारियत ऐं राफ़िज़त खां पाक आहे। हुसैन जे बच्चे बच्चे में अल्लाह जी सच्ची तौहीद आहे। हुसैन जे बच्चे बच्चे में मोहम्मद अरबी जी सीरत इश्क मोहब्बत आहे। हुसैन जे बच्चे बच्चे में सोने दिलबर लजपाल मदीने वाले जे बचड़न अहमद ताज जी सीरत आहे, मोहब्बत आहे, इश्क आहे, सहाबा कराम जी सीरत आहे, मोहब्बत आहे, अल्लाह जे कामिल अकमल वली जी मोहब्बत आहे, अल्लाह जे कामिल अकमल वली जो अदब व एहतराम छो छो जमात के हलाइण वारो आहे अल्लाह जो कामिल अकमल वली आहे। जे जमात के हलाइण वारो अल्लाह जो कामिल अकमल वली हुंदो आहे वो जमात सीधे रस्ते ते हलंदी आहे। जे जमात के अल्लाह जो कामिल अकमल वली हलाइण वारो हुंदो आहे वो जमात सिराते मुस्तकीम ते हलंदी आहे। अल्हम्दुलिल्लाह ए हुसैनी फकीरौ अवां के मुबारक आहे, असां तवां के मुबारक आहे। असां सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वाले जी निगाह नज़र सां सिराते मुस्तकीम ते हली रहिया आहियूं। शिरक मंदिर में हुंदो आहे, शिरक चर्च में हुंदो आहे, खारिज द राफ़िज़त उते हुंदी आहे जाते मुल्लागिरी हुंदी आहे, जाते मुर्शिद कामिल अकमल हुंदो आहे उते खारिज द राफ़िज़त न हुंदी आहे, उते हक़ हुई हक़ अल्लाह जी सच्ची तौहीद मोहम्मद अरबी जो सच्चो इश्क मोहब्बत हुंदी आहे। तवज्जो 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 बेशुमार दुरूद व सलाम आका अलैहिस्सलातु व सलाम जी ज़ात मुक़द्दसा जे मथा अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम के सब शान मकाम इज्जतूं अज़मतूं बयान बुरहान कमालात मौजज़ात अता फरमाए परेशान सां वडी अज़मत सां हिन दुनिया जे तख़्ते ते मबूस फरमायो आहे। असां जो ही भी अक़ीदो आहे, असां जो ही भी अक़ीदो आहे अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब खे त नूरुन अला नूर बनाए, तारे कुल बनाए, हर इल्म गैब अता फरमाए, हर इल्म गैब जो मालिक बनाए। अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब के हाजिर नाज़िर बनाए वडे शान सां वडी अज़मत सां हिन दुनिया जे तख़्ते ते मबूस फरमायो आहे। अगर सोना दिलबर लजपाल मदीने वारे जा नूरानी कदम अगर हिन दुनिया जे तख़्ते ते न लगना तो याद रखो सोने दिलबर मदीने वारे जे आमद का पहिरियां पूरी कायनात में कुफ्र जी ज़ुल्मत हुई, अंधेरो हुयो, शिरक हुयो, बिदअत हुयो, बुरियूं रस्मूं हुयूं। सोने दिलबर लजपाल मदीने वारे जी आमद थी अल्लाह ताला पूरी कायनात के रंग लगाए छड़िया। अल्लाह ताला पूरी कायनात के पंहिंजे प्यारे हबीब जे सदके शिरक खत्म थी वयो, बिदअतूं खत्म थी वयूं, बुरियूं रस्मूं खत्म थी वयूं, हर तरह हक़ ऐं सच वारो नारो बुलंद थी वयो। कहिड़ो नारो बुलंद थी वयो? चओ ला इलाहा इश्क ऐं मोहब्बत सां चओ ला इलाहा आवाज़े बुलंद चओ ला इलाहा। जिक्र वारन जी
महफिल आहे, कुरान वारनि जी महफिल आहे, शरीयत वारनि जी महफिल आहे, नमाज वारनि जी महफिल आहे, अज़ां वारनि जी महफिल आहे, ज़िक्र व अज़कार वारनि जी महफिल आहे। छा ज़िक्र सुणे दिलबर मदीने वारे जी जॾहिं हिन दुनिया ते आमद न थी, हिन दुनिया ते कदम न लॻा त कुफर ई कुफरो, कुफर जी ऊंधाई हुई, तारीख़ी हुई, ज़ुल्मत शिरक हुयो, बिदत हुयो। कदम हिन दुनिया ते लगा, हक ऐं सच वारो नारो बुलंद थी वियो, पूरी दुनिया पूरी कायनात चमकी वई। कहिड़ो नारो बुलंद थी वियो, चओ ला इलाहा, इश्क़ ऐं मोहब्बत सां चओ। इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। तवज्जो ईमान मिलो सोने दिलबर मदीने वाले सदके सां मिले, कुरान मिलो सोने दिलबर मदीने वाले सदके सां मिले, रब रहमान मिलो सोने दिलबर मदीने वाले सदके सां मिले। दुनिया जी हर नेमत मिली तो सोने दिलबर मदीने वाले जे सदके सां मिली। तवज्जो अहल बिदअत हार भी मिलिया तो सोने दिलबर मदीने वाले सदके सां मिलिया। तवज्जो जै जै शै जी निस्बत सोने दिलबर लजपाल मदीने वाले सां थी वई तो अल्लाह ताला उन शै खे भी वॾो शान वारो बनायो। असां मदीने खे नूर छो चवंदा आहियूं, इन करे चवंदा आहियूं जो सोने दिलबर मदीने वारे जो क़याम मदीनतुल मुनव्वरा में आहे, त मदीनो नूर इन करे चवंदा आहियूं। मदीने खे मदीनतुल मुनव्वरा इन करे चवंदा आहियूं, सोने दिलबर मदीने वारे जा कदम क़याम मदीने शरीफ में आहे। मदीने वारे जो खून हूंदा, मदीने वारे जे जिगर जा टुकड़ा हूंदा, उन्हनि जो छा शान हूंदा। मुल्ला वक्त जा मुल्ला इन गाल के त मञनि था मदीनो नूर आ। अरे अंधा जरे मदीनो दिलबर मदीने वारे जे कदमनि सां नूर बणियो, मदीनो मुनव्वरा बणियो, दिलबर मदीने वारे सदके सां बणियो। मदीने वारे जो खून हूंदा, जेके जिगर जा टुकड़ा हूंदा, कंहिंजे लाइ सोने दिलबर मदीने वारे फरमायो मुंहिंजे जिगर जा टुकड़ा आहिनि, हे मुंहिंजा गुल आहिनि, उन्हनि जो छा शान हूंदो। कंहिंजे लाइ आला हज़रत फरमाए तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का, तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का। या रसूल अल्लाह तू है ऐने नूर, तेरा सब घराना नूर का। आला हज़रत जो ही अकीदो मौलाना साहब जो ही अकीदो या रसूल अल्लाह अमादा नूर नाला नूर आयो। या रसूल अल्लाह के क़यामत ताईं सैयद आले रसूल औलाद अली दा उहे भी नूर हुंदा। मौला अली त नूर आहिनि, अम्मा सैयदा दा नूर आहे, हसनैन करीमैन त नूर आहिनि, पर क़यामत ताईं नस्ल दर नस्ल जेके सैयद आले रसूल या रसूल अल्लाह उहे भी नूर ऐं नूर हुंदा। तवज्जो सोने दिलबर त लजपाल मदीने वारे जे बचन जी मोहब्बत, अहल बिदअतार जी मोहब्बत, उहा मोहब्बत ठिकर ठली मोहब्बत न, दावा वारी मोहब्बत न। सोना इमाम हुसैन करबला वारो करबला छा पैगाम ॾेई रही आहे। सोने इमाम हुसैन करबला जी ततल रेत पंहिंजी जान औलाद माल मिल्कियत तन मन धन हर शइ पंहिंजा जान सार कुर्बान करे ॾेखारियो त करबला सोना इमाम हुसैन आली मकान इहो पैगाम ॾेई रहिया आहिनि त केॾियूं बि मुसीबतूं अचनि, केॾियूं बि तकलीफ़ूं अचनि, केतिरा बि ज़ुल्म थियनि, पर नाने नबी जी शरीयत सुन्नत खे न आहे छॾणो। केॾियूं बि तकलीफ़ूं अचनि, अज़ियतूं मिलनि, पर मुसीबतूं अचनि, पंहिंजे नाने नबी जे दीन खे, क़ुरान खे, नमाज़ खे, रोज़े खे, हज खे, ख़ैर ख़ैरात खे, तारत खे, क़ुरान खे छॾणो नाहे। करबला में होॾो यज़ीदी ज़ुल्म हुयो। वाह इमाम हुसैन अवां जे कदमनि तां कुर्बान, अवां जे सब्र तां कुर्बान, अवां जे इस्तिक़ामत तां कुर्बान, अवां जी बुर्दबारी बहादुरी तां कुर्बान, अवां जे घराने तां कुर्बान। जो इमाम हुसैन
आली मकाम पंजा बछड़ा कुर्बान कयो पंजा जान सार कुर्बान कयो पर नमाज के न छडेव कुरान के न छडेव जिक्र और अज़कार के न छडेव हेडो यजीदिन जो जुल्म हुयो होनो करबला में कुरान की तिलावत हुई होनो यजीदिन जो जुल्म हुयो होनो जिक्र और अज़कार हुयो छा हुयो जो अल्लाह करबला में यजीदिन जो जुल्म हुयो आल बदन जे खीमन में छा हुयो चो अल्लाह जिक्र अज़कार हुयो नमाज हुई छा हुयो दुरूद और सलाम हुयो अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह हुयो कुरान जी तिलावत हुई हुआ आल बदतार जी सच्ची सीरत अगर तोखे इन दज्जाली दौर में मिलदी त मुझे सोने इमाम मुर्शिद करीम कंबरवार जी जमात में ही मिलदई चार्ज क्यों तो अहल बदतार जी मोहब्बत उहा मोहब्बत नारे वारी मोहब्बत तो अहल बदतार जी नारे वारी मोहब्बत सिर्फ या हुसैन करण वारी मोहब्बत तो सोने इमाम हुसैन आली मकाम जी सीरत वारी मोहब्बत सोने इमाम हुसैन आली मकाम केड़ा कम कया नेकी वारा केड़ा कम कया करबला वारा नेकी वारा केड़ा कम कया सोने दिलबर लजपाल मदीने वारे जे प्यारन बचन नेकी वारा केड़ा कम कया वो सीरत वाली मोहब्बत दावा वारी मोहब्बत न असा सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जे फकीर तो सिर्फ दावा वारी मोहब्बत ना है दलील वारी मोहब्बत दावा वारी केड़ी मोहब्बत होंदी आ दावा कर इमाम हुसैन सा हेतरी मोहब्बत कर रहे हो मौला अली सा हेतरी मोहब्बत कर रहे हो मोहब्बत कर मौला अली सा मोहब्बत कर करबला वारन सा मोहब्बत कजे पर उन्हन जी सीरत ते भी अमल कजे सही सीरत ते अमल सही सीरत ते अमल त मौला अली जी सीरत इमाम हसन सा जी सीरत इमाम हुसैन सा जी सीरत अम्मा सान जी सीरत अहल बदतार जी सीरत तोखे मिलंदी त असा हुसैन सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वाले जे फकीरन माई मिलंदी उन्हन अहल बदतार जी मोहब्बत उन्हन अहल बदतार जी मोहब्बत याद रखो सच्ची मोहब्बत सीरत वारी मोहब्बत अहल बदतार जी मोहब्बत मवद्दत अगर तोखे त मिलंदी त असा हुसैन में ही मिलंदी तवज्जो त अहल बदतार जी सच्ची मोहब्बत सच्ची मवद्दत यो छा है यो ईमान वारन जी निशानी है ईमान वारन जी निशानी है सिर्फ मान तो छवा अगते अल्लाह जो कुरान फरमानी साबित कंदो सोने दिल पर मदीने वाले जो फरमानी साबित कंदो अहल बदतार जी मोहब्बत ईमान वारन ते कलमे पढ़न वारन ते फर्ज आहे कुरान जे फरमान खां ए ईमान वारन ते अहल बदतार जी मोहब्बत सोने दिल पर मदीने वाले फरमान खां वाजिब आहे मोहब्बत याद रखो मोहब्बत ऐं मवद्दत में वडो फर्क आहे मोहब्बत ऐं मवद्दत में वडो फर्क आहे जैसा मोहब्बत हुंदी आहे जैसा मोहब्बत हुंदी आहे तो उन खां बगैर गुजारो थी सके तो पर याद रखो तो जैसा मवद्दत हुंदी आहे तो उन खां बगैर गुजारो नामुमकिन होंदो आहे मोहब्बत जी दावत हर को करे तो मोहब्बत को कैसा कंदो आहे गुजारो कुछ मिले थी विंदो आहे पर मवद्दत जंजर अल्लाह ताला पान फरमाए तो मवद्दत कुल्ला असलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा त मवद्दत उनके चेबो आहे त जे खां गुजारो नामुमकिन होंदो आहे जे खां बगैर गुजारो थी न सकंदो आहे जेड़ी तरह त पानी खां बगैर मछी जो गुजारो नामुमकिन होंदो आहे पानी खां बगैर मछी जिंदा नाहे रही सकंदी एड़ी तरह ईमान वारा असा सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जा फकीर अहल बदतार जी मोहब्बत मवद्दत खां बगैर असा जो गुजारो चारो ही मुमकिन नाहे
असां अहल बैत जी मोहब्बत खां बगैर जी न आहियूं सघंदा छो 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 त अहल बैत जी मोहब्बत सोना ॿुधो अहल बैत जी मोहब्बत उहा आहे त ज़रियो ज़रियो उनखे चइबो आहे जंहिंजे ज़रिए पहुचजे बाबा दरबार हुसैनाबाद पहुचणो आहे के सवारी ते चढ़ी पहुचणो आहे इमाम मुर्शिद करीम कंबर वारे वटि पहुचणो आहे कार ते पहुचणो आहे मोटरसाइकिल ते पहुचणो आहे इमाम मुर्शिद करीम कंबर वारे वटि पहुचणो आहे छाते कार ते इहो ज़रियो आहे पर अहल बैत तार उहो ज़रियो उहो वसीलो आहिनि त अहल बैत तार जी मोहब्बत सोना दिलबर लजपाल मदीने वारा फरमाइनि था मुझे अहल बैत तार जी मोहब्बत मां मोहम्मद मुस्तफा ताईं तव्हां ईमान वारनि खे पहुचाईंदी तवजो त उन्हनि अहल बैत तार जी मोहब्बत मवदत खां बगैर असां हुसैन जो गुज़ारो ई न थी सघंदो त असां सिर्फ़ यादि रखो त बजल शाह जे ॻोठ वारो यादि रखो असां सिर्फ़ त मुहर्रम जा 10 ॾींहं न 10 मुहर्रम ताईं इमामनि सां मोहब्बत नाहियूं कंदा इमाम हुसैन अली मकाम सां करबला वारनि सां असांखे पंहिंजे सोणे इमाम त मुर्शिद करीम कंबर वारे जो सबक ऐं असबाक मिलियल आहिनि त सोणे इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जो ही मामूल हूंदो हो मौलवी साहब मोहम्मद अली शायद इन ॻाल्हि जो ॿिया अहल मोहब्बत वारा पुराना फ़कीर शायद गवाह आहिनि सोणे इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जो ही मामूल हूंदो हो उहा मोहब्बत असांखे अहल बैत जी सेखारियो जेको बि इश्तिहार निकिरंदो हो जलसे जो उनवान लिखबो हो सोना इमाम मुर्शिद करीम कंबर वारा फरमाईंदा हा पहिरियां अज़मत मुस्तफा लिखो या खत्म नबूवत लिखो या शान मुस्तफा लिखो बाद में वरी लिखो व शान अहल बैत मुझे सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वारे उहा अहल बैत वारी मोहब्बत सेखारी जेका अहल बैत सां मोहब्बत सहाबा कराम कई अल्लाह जे नेक बारन कई उहा मोहब्बत सेखारियो जेको अल्लाह जो कामिल अकमल वली अहल बैत जी मोहब्बत सेखारींदो आहे त उहा मोहब्बत पाक साफ़ शफ़ाफ हूंदी आहे पाक साफ़ शफ़ाफ हूंदी आहे उहा मोहब्बत शरीयत जे दायरे में हूंदी आहे उहा मोहब्बत सुन्नत जे दायरे में हूंदी आहे उहा मोहब्बत तरीक़त जे दायरे में हूंदी आहे उहा मोहब्बत उसूल जे दायरे में हूंदी आहे उहा शरीयत वारी मोहब्बत सुन्नत वारी मोहब्बत सीरत वारी मोहब्बत तरीक़त वारी मोहब्बत उसूल वारी मोहब्बत अहल बैत जी मोहब्बत अगर असां के सेखारी पंहिंजे सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वारे सेखारी नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारा हैदरी मुर्शिद हुसैनियत यजीदियत मरहबा सुभान अल्लाह सुभान अहल बैत तार जी मोहब्बत दिलियूं आहिनि न जेके कोमल दिलियूं हूंदियूं आहिनि तव्हां ॾिठो हूंदो सोनो दिलबर लजपाल मदीने वारो भी प्यारो तो उन जा बचड़ा भी प्यारा ता महफिल शान शोदा करबला में वेंदा काथे भी महफिल थींदी और पाक महफिल बेन जी मां गारंटी न थो ॾियां पाक महफिल सीरत वारी महफिल त वेंदा त सोनो आ दिलबर मदीने वारो नूर नला नूर आ पर सोने जा बचड़ा भी सोना पान सोना दिलबर मदीने वाला मिठा पर त मिठे जा बचड़ा भी मिठा पान दा मिठान बचड़ा दा मिठान पर मिठड़े जे बचड़न जो शान भी मिठड़ो जिक्र जेको कबो अहल बैत तार जो वो जिक्र भी मिठड़ो मिठड़े जिक्र सा अहल बैत जे जिक्र सा जेके कुमाइल दिलियूं वीरान दिलियूं बेकरार दिलियूं अहल बैत तार जे जिक्र सा वीरान दिलन के कुमाइल दिलन के बेचैन दिलन के सुकून मिलंदो आ जिक्र अहल बैत बुधी करे या बुधाए करे पंहिंजी दिलनि खे असां हुसैन ठारींदा आहियूं ठारींदा आहियूं न
छो जो अहल बैत ज़िक्र में बरकत आ, रहमत आ, करम आ, त अलबत्ता ये सच्ची मोहब्बत रखन या कामिल ईमान जी निशानियां, कामिल ईमान, मजबूत ईमान, कामिल ईमान जी निशानियां जंहिंमें याद रखो जंहिंमें अहल बैत जी मोहब्बत ना है वो कामिल ईमान वारो ना है बल्कि बेईमान। मां यो तो जमा मुल्ला मता काल जी वने मुझे सोने दिलबर लजपाल मदीने वाले जो फरमान अहल बैत जी मोहब्बत ईमान जी निशानियां जन्नत जी सनदा जन्नत जी टिकेगा। अहल बैत जी मोहब्बत अहल बैत जी मोहब्बत मवदत पुल सिरात का आसानी सा गुजरण जी सनदा सोने दिलबर मदीने वाले दई छड़िया ए मुझे बचन सा मोहब्बत रखना वारो वठो सनद 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 वो मुझे बचन जी मोहब्बत सनद थव मुझे बचन सा मोहब्बत कंदो हिन पुल सिरात अख शिंब में हिन पुल सिरात हिन गुजरी विंदो खबर ही न पवंदो त सोने दिलबर मदीने वाले जन्नत जी टिकट दई छड़िया त अहल बैत सा मुझे बचन सा मोहब्बत क्यों था जन्नती जवान जा सरदार मुझा बचड़ा थव जन्नती टिकट अहल बैत जी मोहब्बत पुल सिरात का आसानी से गुजरन जी सनद आया अहल बैत जी मोहब्बत मवदत निजात जो छुटकारो आए अहल बैत जी मोहब्बत सोने दिलबर लजपाल मदीने वाले ताईं पहुंचण जो ज़रियो वसीलो आहे। जने सोना दिलबर त लजपाल मदीने वाला मक्कतुल मुकरमा का हिजरत करे मदीने शरीफ तशरीफ फरमा थिया त जोक दर जोक मानू सोने दिलबर मदीने वाले में अल्लाह ताला उहा खूबी रखी त जे शहर में सोने जा कदम दिलबर मदीने वाले जा लगंदा त उते खुशबू फैलजी वेंदी सोने जो कदम लगी रहा त एड़ी खुशबू फैलजी वेंदी अवाम जो मानुन जो आका सादो सलाम जी बारगाह में अचण वञण घणो थियो त सरकार जी बारगाह में कुछ मानू हाजिर थी त खिदमत में अची अर्ज कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त अवां जे लंगर शरीफ में खर्च इखराजात तमाम घणा न त असां जा तोहफा ताइफ कुछ नजरानो कबूल फरमाए नजराना भी खणी आया तोहफा भी खणी आया त अची अर्ज कयो या रसूल अल्लाह असां जो नजरानो कबूल पोए त अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब के हुक्म फरमायो त मुंहिंजा प्यारा हबीब त इन्हनि खां का अजूरो उजरत तलब न कर को अजूरो उजरत तोहफा ताइफ माल मिल्क दा तलब न कर अल्लाह ताला फरमाए कुल मुंहिंजा हबीब तू फरमाए ला असलुकुम मां तव्हां के अजूरे उजरत जो सवाल नथो कयां हेतरो नजरानो ॾियो हेतरो माल मिल्क दे ॾियो अल्लाह फरमाए त मुंहिंजा हबीब फरमाए त मां तव्हां खां कोई भी उजूरे उजरत जो सवाल नथो कयां त इल्लल मवद्दत फिल कुर्बा मगर मुझे अहल बैतन मुझे घर वारन सा मोहब्बत सच्ची मवद्दत कयो यानी मुझे अमा जो को अजूर उजरत न खपे इल्लल मवद्दत फिल कुर्बा मगर तो मुझे घर वारन मुझे अहल बैतन सा तो प्यार मोहब्बत कयो तो मुझा हबीब पंहिंजे गुलामन के फरमाए मुझे सदके ईमान में दिलबर मदीने वाले सदके सां मिलियो न कंहिंजे सदके सां मिलियो दिलबर मदीने वाले सदके सां मिलियो त मुझा हबीब फरमाए पंहिंजे गुलामन के त मुझे सदके अवां के कुरान मिलियो मुझे सदके अवां के रब रहमान मिलियो त मां अवां खां रिसालत जे तबलीग ते त को अजूर उजरत तलब नथो कयां को माल मिल्क धन दौलत कबूल नथो क्या नथो घुरा त जे करे कुछ करण चाहो था त इल्लल मवद्दत फिल कुर्बा जे करे कुछ करण चाहो था त मुझा गुलाम मुझे घर वारन सा मुझे अहल बैत सा प्यार मोहब्बत मवद्दत कयो
यानी ताजो अजूरो उजरत ही आहे त मुझे अलबे सा मोहब्बत कयो मुझे घर वारन सा मोहब्बत कयो मोहब्बत कयो तवज्जो त हजरत इब्न अब्बास मशहूर हदीस हजरत इब्न अब्बास का रिवायत है अन इब्न अब्बास قال لما نزلت هذه الآية كل أسألكم عليه أجرا إلا المودة في القربى توجه روايت ہے حضرت عبداللہ ابن عباس بیان فرمائن تھا سجنے ہی آیت کریمہ کل اسألکم علیہ اجرا الا المودة في القربى جن ہی آیت کریمہ نازل تھی حضرت ابن عباس فرمائن تھا قالو حدیثہ قالو یا رسول اللہ صحابہ کرام گرجی کرے سونے دل پر لجپال مدینے والی خدمت اقدس میں پہتا خدمت اقدس میں اجی عرض کیوں قالو یا رسول اللہ من قرابتک هؤلاء الذین وجبت علینا مودتهم ابن عباس فرماتا صحابہ کرام جن ہی آیت کریمہ نازل تھی صحابہ کرام گرج تھی سرکار خدمت میں پاتا عرض کیوں یا رسول اللہ قالو یا رسول اللہ من قرابت اوان جا قربت وارا اوان جا رشتہ دار اوان جا اہل بیت اطہار کہڑا آہن یہ آیت کریمہ یا رسول اللہ نازل تھی ہے مگر اساں کے سمجھ میں نتھو اچے اوان جا اہل بیت اطہار کہڑا آہن اوان جا رشتہ دار اوان جا اہل بیت اطہار اوان جا پیارا کہڑا آہن هؤلاء الذين وجبت علينا مودتهم جن جی محبت اساں صحابہ کرام تے واجب جن جی محبت اساں صحابہ کرام تے واجب سونے دل بر لجپال مدینے والے پنجے غلامن صحابن کے فرمایا قال علی و فاطمہ وابناہما سونے دل بر لجپال مدینے والے پنجے پیارن گھر وارن اہل بیت اطہارن پنجے دلدارن پنجے دلدارن پنجن پیارن پنجن گھر وارن پنجے جگر جے ٹکرن جے لائے فرمایو صحابہ کرام عرض کو یا رسول اللہ وہاں جا اہل بیت کیڑان جن جی محبت قرآن فرض فرمائے شریعہ وہاں جا اہل بیت کیڑان جن جی محبت اساں صحابہ کرامت واجب ہے سونے دل پر لجپال مدینے والے فرمایو قال علی و فاطمہ وابناہما سونے دل پر لجپال مدینے والے فرمایو مجھا پیارا اہل بیت ہی آئین قال علی مجھو اہل بیت مولا علی ہے مجھو پیاری اہل بیت میں شامل مجھے پیاری نیانی سیدہ خاتون جنت ہے ان جا بئی پتر امام حسن امام حسین اہل دل جی محبت اما صحابہ کرامت واجب ہے قرآن اہل بیت اطہار جی محبت فرض فرمائے سونا دل بر لجپال مدینہ والا واجب فرمائن ملا چاہتا تو اہل بیت سا محبت نہ کہو اہل بیت جی محبت رافضیتا ارے اندھا ملا اہل بیت جی محبت رافضیتا نہ ہے خدا جو قسم اہل بیت جی محبت سا سونا دل بر لجپال مدینہ والا ملدا قرآن اہل بیت اطہار جی محبت اللہ تعالیٰ اہل بیت اطہار جی محبت فرض فرمائے شریعہ سونے دل بر مدینے والے پنجن غلامن تے اہل بیت اطہار جی محبت واجب فرمائے شریعہ ہے قرآن کے منجو یا ملن لگال منجو مکے بدھائیو کہ منجو تا ملہ کمیندو یا قرآن کمیندو تا ملہ کمیندو یا دل بر مدینے والے جو فرمان کمیندو تا ملہ کمیندو یا دل بر مدینے والا کمیندہ جو دل بر مدینے والوں فرمایو جو یا رسول اللہ وہاں جو ہر فرمان سچو یا رسول اللہ وہاں جو فرمان قربان یعنی سرکار شاہ فرمایو مجھا گھر وارا مجھا اہل بیت اطہار مولا علی مشکل کشا اما سیدہ طیبہ طاہرہ اما خاتون جنت سلام اللہ علیہ انہوں جا بھئی شہزادہ جنتی جوانن جا سردار جنت بھی ملائیں نہ ملدئی نہ جنتی جوانن جا سردارن کو ملدئی انہوں جا بھئی شہزادہ حسن حسین چہ جی
जी मोहब्बत ईमान वारन ते वाजिब है जंजी मोहब्बत ईमान वारन ते वाजिब है यानी कामिल ईमान वारो कामिल ईमान वारो सच्चे ईमान वारो वो है जंजी दिल में मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा जी मोहब्बत है कामिल ईमान वारो वो है जंजे सीने में अम्मा सान तैयबा ताहिरा अम्मा खातून जन्नत सलामुल्लाह अलैहा जे दर्जे मोहब्बत है जंजे सीने में हसनैन करीमैन जी मोहब्बत है जंजे सीने में कामिल ईमान वारो हुआ है जंजे सीने में करबला वारन जी मोहब्बत है कामिल ईमान वारो हुआ है जंजे सीने में सैयद आले रसूल औलाद अली जी मोहब्बत वो अलविदा था वो अलविदा था सरकार के तमाम घना प्यारा इतना तो प्यारा हर के पंजा बचड़ा प्यारा हर के पंजा बचड़ा प्यारा तो मुल्ले को पूछो देखो आजकल जो 2 नंबर मुल्लो डॉलर दे खरीद चल सुन्नी वो जो कुन्नी 2 नंबर सुन्नी 2 नंबर सुन्नी समझो था ना तो वो चाहे तो अलबे सा प्यार न क्यों अलबे जो घणो जिक्र न क्यों फैलाने के ताकत मिलंदी है अरे अंधा मुल्ला गंदा मुल्ला याद रखो अहल तार जी मोहब्बत सा घणे जिक्र करण सा घणी ईमान वारी ताकत मिलंदी ईमानी ताकत मिलंदी है कुरानी ताकत मिलंदी है रहमानी ताकत मिलंदी है अहल तार जी घणे जिक्र करण सा घणी मोहब्बत करण सा मोहम्मदी ताकत मुल्ला के केड़ी खबर है तो मुल्ला जो मुर्शिद कामिल अकमल आहे ही न मुल्लन ख्याल किताब बंदे हणहणा किताब गोता खाई मुल्लू मरंदे पर अहल तार जी मोहब्बत याद रख अहल तार जी मोहब्बत खां बगैर अहल तार जी मोहब्बत खां बगैर याद रख किताब कम नहीं दे नमाज कम नहीं दे रोजो कम नहीं दे रोजो कम नहीं दे नेकी कम नहीं दे नेड़ दे टिका ठाण कम नहीं दे ईमान न तो चवा त मुजा सोना दिल बर लजपाल मदीने वार जो फैसलो थेला हदीसा मान तो चवा माको शेर न तो पढ़ा शायरी न तो कया तो सुने दिल बर मदीने वार जो फरमाना पढ़ा अवाम में जज्बो घटा पर या अदा भी अवाम जी घणी पसंद सुकून सा तो बैठा हो ना सुकून तो है ना तो दिल में करार तो है ना दिल में तो इमाम हुसैन अली मकाम है ना दिल में तो मुझा सोना इमाम मुर्शिद करीम कंबर वाला है ना तेरे तहां में सुकून सा बैठा हो जमीन सा जमी बैठा हो पर मौजूद है की दुआ करबला वारन जी नजर इमाम हुसैन अली मकाम जी नजर भी कम ओ करबला का पहुंची रही है कंबर का भी मुझे सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वाली जी नजर पहुंची रही है काम मोहब्बत इश्क में कमी ना है काम मोहब्बत इश्क में कमी ना है वो इमाम मुर्शिद करीम कंबर वाली जो रंग तो सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वाली जो रंग तो हजरत किबला बाबा साईं जन्मो नजर अची रहियो आहे पर हजरत याद रखो ये सिलसिलो हलंदो ईंदो सोनो इमाम मुर्शिद करीम कंबर वाले जी दुआ थेला यो इमाम मुर्शिद करीम कंबर वाले जे नस्लन में नस्ल दर नस्ल मुझे सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वाले फैजान जारी है सारी रहदो मुझे सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वाले जे नस्लन में मुझे सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वाले जो फैजान हलंदो रहदो आमीन चार्ज अच्छा मुल्लू एबो नंबर सुनी असा हुसैन ते एतराज करण वारा शाहिनन में नमाज ना है शरीयत ना है दस्तार ना है हेतन के नेक मुझे सुने इमाम मुर्शिद करीम कंबर वारे बनायो अंधा तू भुलेला अंधा तू भुलेला अहल तार जी मोहब्बत में राफियत ना है अहल तार जी मोहब्बत सिरात मुस्तकीम है सिरात मुस्तकीम छाके चेबो सीधे रास्ते के चेबो नमाज हर नमाज में यही दुआ कंदो एहदिना सिरातल मुस्तकीम तो या अल्लाह मुके सीधे रास्ते ते हला सीधो रास्तो केड़ो आ सिरातल लजीना अनअमत अलैहि ओए इनाम याफ्त बंदा के
जंहिंखे अल्लाह ताला इनामनि सां नवाज़ियो आहे उहे कहिड़ा आहिनि व मन युति इल्लाह वर रसूल अल्लाह ताला फरमायो जंहिं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी इताअत कई फरमा बरदारी कई रसूल दिलबर मदीने वाले हर फरमान ते अमल कयो वो फरमान ते अमल ईअं न थींदो आहे मुर्शिद कामिल अमल कराईंदो अल्लाह ताला फरमाए थो व मन युति इल्लाह वर रसूल फउलाइक मअल्लज़ीन अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन व सिद्दीकीन व शुहदाए व सालिहीन व हसन उलाइक रफीका जय अल्लाह ताला फरमाए तो जय अल्लाह जे रसूल जी इताअत कई फरमान बरदारी कई उहे उन्हनि सां गॾु हूंदा अल्लाह ताला फरमाए थो जंहिं ते मां अल्लाह जा इनामनि जेके इनाम याफ़्ता बंदा आहिनि जंहिं बंदनि खे नेक बाननि खे मां अल्लाह पंहिंजी अता सां इनामनि जो मालिक बणायो आहे उहे नबियनि सां गॾु हूंदा जेके मुहबत हिन दौर में हिन दुनिया में नबियनि सां रसूल सां पंहिंजे सोने दिलबर लजपाल मदीने वारे सां कनि था उनजे हर फरमान ते अमल कनि था उहे नबियनि सां गॾु हूंदा उहे सिद्दीक़नि सां गॾु हूंदा उहे शहीदनि सां गॾु हूंदा उहे पंहिंजे मुर्शिद कामिल अकमल सां गॾु हूंदा अल्लाह ताला फरमाए वा हसन उलाइक रफीका केॾा न सोना रफीका केॾा न सोना रफीक आहिनि उहे रफीक असांजा कहिड़ा आहिनि उहे नबी सोना दिलबर लजपाल मदीने वारा असांजा इमाम बि आहिनि मौला बि आहिनि इमामुल अंबिया त आहिनि असांजा लजपाल बि आहिनि रहमतल लिल आलमीन बि आहिनि रहीम बि आहिनि त करीम बि आहिनि त शफीक बि आहिनि उन्हनि जी शफाअत सां करम थींदो हिन दुनिया में जंहिं दिलबर मदीने वारे खे सुञातो आहे उहो क़बर में बि सुञाणींदो जॾहिं सुवाल थींदो इहा शख्सियत कहिड़ी आहे पर यादि रखो त आशिक़ खे अल्लाह ताला उहे दिलि वारियूं अखियूं ॾिनियूं आहिनि मुर्शिद कामिल अकमल कंबर वार जे फ़क़ीरनि खे उहे दिलि वारियूं अखियूं ॾिनियूं आहिनि उहा सची मुहबत आहे उहा तड़प मुंहिंजो त हीउ अक़ीदो आहे जॾहिं हुसैनी फ़क़ीर क़बर में पहुचंदो त मुंहिंजा सोना दिलबर लजपाल मदीने वारा इंतज़ार में हूंदा करे थो मुंहिंजो बचड़े जो हुसैन बचड़े जो गुलाम हुसैनी फ़क़ीर पहुचे त मां उनखे भाग जेके हिन दुनिया में दिलबर मदीने वाले हर फरमान ते अमल कयो पंज वक्त नमाज पढ़ियो जेके सोने दिलबर लजपाल मदीने वाले कम कया दिलबर मदीने वाले पैरवी ते हलिया नक्शे कदम ते हलिया जेके दिलबर मदीने वाले हर फरमान के मनो पंजी जान का औलाद का हर शय का वालिदैन का पूरी कायनात का सोने दिलबर मदीने वाले सां मोहब्बत कई ताला दा वो उन्हनि सां गॾु हूंदा उहे नबियनि सां गॾु हूंदा क़यामत जे ॾींहुं उहे सिद्दीक़नि सां गॾु हूंदा क़यामत जे ॾींहुं उहे शहीदनि शहीद करबला सां गॾु हूंदा करबला जे शहीदनि सां गॾु हूंदा उहे इमाम हुसैन अली मक़ाम सां गॾु हूंदा उहे अल्लाह जे नेक बाननि पंहिंजे मुर्शिद कामिल अकमल सां हीअं गॾु हूंदा छा ॻाल्हि हली छा मौज़ू हली रहियो त छा अर्ज़ु कयमि त नेकियूं बि आहिनि सभु कुझु आहे क़ुर जी तिलावत आहे शरीयत आहे सुन्नत आहे बाक़ी मुल्ला तूं छुतो छो थियो कहिड़ी राफ़ियत आहे असां में कहिड़ी शिरक आहे कहिड़ी बिदअत आहे यादि रखो अंधा त जंहिं दिलि ते मुर्शिद कामिल अकमल करीम कंबर वारे जी आङुर लॻल आहे उन सीने में यादि रखो राफ़ियत ख़ारिजियत शिरक बिदअत खे ताक़त न आहे जो असांजे सीने में दिलि में दाख़िल थी अर्ज़ कयमि त मुल्ले खे पंहिंजे नेकियुनि ते नाज़ आहे लंबन सजदनि ते नाज़ आहे निर ते टिकनि ठाहिण ते नाज़ आहे पर मुल्लू यादि रखो त कंज़ कुदूरी काफ़िया को कोन पढ़ियो जातां दिलबर मदीने वारो मिलियो उहो पाड़ो ई को ॿियो मदीने वारा त किताबनि में नहन मिलंदा किताबनि में सोना दिलबर लजपाल मदीने वारा नहन मिलंदा लंबन सजदन में नहन मिलंदा इबादतुनि में नहन मिलंदा त यादि रखो उहो पाड़ो कहिड़ो आहे जेको दिलबर मदीने वारे सां मिलाए उहो रस्तो कहिड़ो आहे जेको दिलबर मदीने वारे सां मिलाए दिलबर मदीने वारे सां मिलाईंदो आहे जो मुर्शिद कामिल अकमल मिलाईंदो। 1 2 3 4
तवज्जो तवज्जो त चार दो त पाड़ो हर को इहा दुआ कंदो अंत पाड़ो एड़ो हुजे जाते शरीफ माण्हू हुजन तू मुल्ला उन पाड़े में रहे तो जाते बदमाश रहन असा के वो पाड़ो मिलियो केड़ो पाड़ो मिलियो मोहम्मद अरबी वारो पाड़ो मिलियो अलगी सुभान अल्लाह न हुजे टाइम छोड़ो आ सुभान अल्लाह जज्बे ललकार वारी हुजे असा के केड़ो पाड़ो मिलियो मोहम्मद अरबी वारो पाड़ो मिलियो असा के केड़ो पाड़ो मिलियो अहल बैत अतहार वारो पाड़ो मिलियो असा के केड़ो पाड़ो मिलियो साहबा कराम वारो पाड़ो मिलियो पाड़ो मिलियो अल्लाह जे कामिल अकमल वली सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वारे वारो पाड़ो मिलियो सोना दिल पर मदीने वारा मिला इन पाड़े में अल्लाह जी सच्ची मार्फत मिली इन पाड़े में अल्लाह जी सच्ची तौहीद मिली इन पाड़े में मोहम्मद अरबी जी शरीयत सुन्नत सीरत मिली इन पाड़े में मोहम्मद अरबी जो इश्क मोहब्बत तड़प मिली इन पाड़े में अहलदार जी मोहब्बत सीरत मिली इन पाड़े में साहबा कराम जी मोहब्बत सीरत मिली इन पाड़े में अदब एहतराम मिलो इन पाड़े में अल्लाह जे कामिल अकमल वलियन जी तज़ीम अदब एहतराम मिलो वो चवणो पवंदो त मुर्शिद मिलियो त दिल पर मदीने वारो मिलियो इमाम मुर्शिद करीम कंबर वारो मिलियो अहल बैत मिलिया इमाम मुर्शिद करीम कंबर वारो मिलियो त साहबा कराम मिलियो इमाम मुर्शिद करीम कंबर वारा मिलिया त सब कुछ मिलियो ईमान मिलियो त मुल्लो चवंदो कीअं ईमान मिलियो अंधा मुल्ला पहिरियों असां हिन जमात में के अहिड़ा बि आहिनि जेके गुनाहनि जी गप में गचल हुआ गुनाहनि जी गप में गचल हुआ के झाड़ेल हुआ धाड़ा हणंदा हुआ के चोर हुआ चोरी कंदा हुआ के बेनमाज़ी हुआ के बेरोज़ाइद हुआ जॾहिं मुंहिंजे सुहिणे इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जी नूरानी निगाह नज़र गुनाहगार ते परदी गुनाहगार दे पाजी जे को गप में गचल हो छिके करे गुनाह जी गप में मुझे सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वारे पाजी निगाह नजर सा उन गुनाहगार के कढ केतरो भी अमल कंदो हदीसूं पढ़ाइंदो कुरान पढ़ाइंदो हजारे शागिर्द पैदा कंदो अमल को भी अल्लाह वट काबिल कबूल ना है सरकार फरमाता उनन जो अमल अल्लाह वट काबिल कबूल आहे जे में मां अहल बैत मुस्तफा जी मोहब्बत फरमाता आलिम हुजे ज़ाहिद हुजे कारी हुजे मुफ्ती हुजे फकीर हुजे बादशाह हुजे केर भी हुजे पीर हुजे फकीर हुजे केर भी हुजे अगर मुझे अहल बैत जी मोहब्बत दिल में सीने में हूंदस तो अहल बैत जी मोहब्बत उन जे सीने में हूंदी उनजी थोड़ी भी नेकी हुंदी थोड़ो भी अमल थोड़ा भी अमाल हुंदा अल्लाह उन जे अमालन के घणो पसंद फरमाइंदो छोजो अल्लाह के पंहिंजो हबीब भी प्यारो पंहिंजी हबीब जा घर वारा अहल अतार भी प्यारा जे अल्लाह ताला फरमाए तो ला असलुकुम मुजा हबीब उजरत जो सवाल न कर इल्लल मवद्दत फिल कुर्बा मुजा हबीब इनके फरमाए पंहिंजे गुलामन के फरमाए मामा का अजूर उजरत नथो तलब कया दुनिया दौलत तलब नथो कया मुजो अजूर इहो आहे त इल्लल मवद्दत फिल कुर्बा मुजो अजूर इहो आहे त मुझे प्यारे अली सा प्यार कयो मुजो अजूर इहो आहे त मुझी प्यारी न्याणी सैयदा खातून जन्नत सलाम अलैहा सा प्यार कयो मुझो अजूर इहो आहे मुझे शहजादन इमाम हसन सा प्यार करो मुझो अजूर इहो आहे त मुझे शहजादे इमाम हुसैन सा प्यार कयो मुझो अजूर इहो आहे तमाम अहलदार सा प्यार कयो मुझो अजूर इहो आहे इल्लल मवद्दत फिल कुर्बा करबला वारन सा प्यार यानी अहल बैत जी मोहब्बत में अल्लाह बे राजी तो अल्लाह जो हबीब बे राजी बाकी मुल्क
कदे राजी न थी मुल्ला कदे भी राजी न थी ॿियो नंबर मुल्ला छो तो असां मुल्ला जा के मुल्ला जा मोहताज न आहियूं असां मोहताज आहियूं त अल्लाह जा मोहताज आहियूं का जा मोहताज आहियूं ॾियण वारो केर अल्लाह अकीदो मजबूत आहे न मुर्शिद कामिल मजबूत है जिंदगी ॾियण वारो केर असांजो अकीदो अल्लाह मौत ॾियण वारो केर अल्लाह इज्जत ॾियण वारो केर अल्लाह केतिरियूं बि मुखालिफ़तूं करे केतिरियूं बि मुखालिफ़तूं करे पर जंहिंखे अल्लाह मथे कंदो आहे कोई वक़्त जो मुल्लो उनखे हेठि नाहे करे सघंदो अज़मत ॾियण वारो शान ॾियण वारो मुक़ाम ॾियण वारो केर अल्लाह बुलंद चओ अल्लाह दरबार हुसैनाबाद माण्हुनि खे पहुचाइण वारो मोकिलण वारो केर चओ अल्लाह अल्लाह के ॾिसी करे तुंहिंजी दिल में हसद बुग़्ज़ साड़ पैदा करण वारो केर चओ अल्लाह या बीमारी तो में कहीं विधी आहे चओ अल्लाह अल्लाह विधी तो मुया मुल्ला बीमारी निकरंदी और मुझे सोने इमाम मुर्शिद करीम कंबरवार जो फैज़ान वधंदो रहंदो ऐं नौजवाननि में जेके नौजवान जंहिंमें सुवारी न आहे मुहम्मदी सीरत न आहे मुहम्मदी लिबास न आहे मुझे सोने इमाम मुर्शिद करीम कंबरवार जी निगाह सां हज़रत क़िबला बाबा साईं जी निगाह सां इहे गुनाहगार जेके नौजवान आहिनि इंशाअल्लाह नमाज़ी बणिजी वेंदा रोज़े वारा बणिजी वेंदा ज़कात वारा बणिजी वेंदा तहारत वारा बणिजी वेंदा नेकिन वारा बणिजी वेंदा मोहम्मद अरब जी सीरत वारा बणिजी वेंदा अहमद जी सीरत मोहब्बत वारा बणिजी वेंदा आहे न न्यादा तक न किताब कम कंदा थव न इल्म कम कंदो आ ते अल्लाह वारे जी निगाह नज़र कम कंदी आ निगाह मुर्शिद निगाह इमाम मुर्शिद करीम कंबर वाले में ये तासीर देखी बदलती लाखों करोड़ों की तकदीर देखी याद रख के इमाम मुर्शिद करीम कंबर वाले मानू पैदा क्या नहीं पैसन सा पैदा ना है ने क्या ये पाजे नूरानी नजर सा पैदा कया था मुल्ला का देखना मुल्ला का देखना और है अल्लाह के कामिल अकमल वली का देखना और है मुल्ला का बयान करना तकरीर करना और है अल्लाह के कामिल अकमल वली का तकरीर खिताब करना और है नंबर मुल्ला जो होता है 1 घंटा 2 घंटा 3 घंटा तकरीर कर के थक जाता है लेकिन एक आदमी को भी अपना बना नहीं सकता लेकिन इमाम मुर्शिद करीम कंबर वाले में अल्लाह ने वो खूबी वो कमाल रखा है मेरे इमाम मुर्शिद करीम कंबर वाले ने गुनाहगारों पर नजर फेराई नजर फेरने से गुनाहगारों की तकदीर बदल गई गुनाहगारों का ज़ाहिर बाशर और बादल वाखुदा हो गया है ना ये मुर्शिद कामिल अकमल की नजर ये मुर्शिद कामिल अकमल की नजर है अल्लाह अल्लाह करने से अल्लाह नहीं मिलता अल्लाह वाले हैं मेरा इमाम मुर्शिद करीम कंबर वाले जो हैं अल्लाह से मिला देते हैं मेरा मुर्शिद इमाम मुर्शिद करीम कंबर वाले हैं जो दिलबर मदीने वाले से मिला देते हैं दिलबर मदीने वाले से दिलवारो करेशन मुर्शिद कामिल अकमल मजबूत कंदो आ सिरात मुस्तकीम ते भी मुर्शिद कामिल अकमल हलाइंदो आ मदीने वाले साईं जी शरीयत सुन्नत भी मुर्शिद कामिल अकमल पैदा कंदो आ मुहम्मदी रंग में मुर्शिद कामिल अकमल रंगींदो आ अहल बतवा रंग में मुर्शिद कामिल अकमल रंगींदो आ सहाबा कराम वाले रंग में मुर्शिद कामिल अकमल रंगींदो आ अदब एहतराम तज़ीम भी मुर्शिद कामिल अकमल सेखारींदो आ अल्लाह जी सच्ची मारिफत भी याद रखो मुर्शिद कामिल अकमल सेखारींदो आ मोहम्मद अरबी जो सच्चो इश्क मुर्शिद कामिल अकमल सेखारींदो आ बचल शाह जे गोठ वारो मां अवां के दावत तो दिया दरबार हुसैनाबाद दूर न तो एक दफो दरबार हुसैनाबाद सचो हाज़री भरे मावा के सभिन के नौजवानन के दावत हो दिया कुछ मो पढ़ो एक जुमो पढ़ो अचो ॾिसो मुझे सोने इमाम मुर्शिद करीम कंबरवार जे मज़ार अनवार ते अचो
उता फैज़ हासिल कयो तो जो इज्तिमा जुमे जे री थींदो आ वेहो हज़रत क़िबला बाबा संजन को फैज़ हासिल कयो वो इमाम मुर्शिद करीम कंबर वाले जो फैज़ हज़रत क़िबला बाबा संजन खाई अवा के मिलंदो याद रखो अचन तवा जो कम्मा मा तवा के लिखी रिया इश्क मोहब्बत वाली गाल तो क्या अकीदो मजबूत हुंदो याद रखो दिल में जने अर्ज कंदो दिल में अर्ज करण अवा जो कम हुंदो अवा जे कम के ठाण असा तवा जे झोलन के भरण भरला मुझे सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वाला जो कम है कमाल हुंदो बेशक हाने दुआ थींदी मां जो कुछ समझाणी वारो गाला वासलो गाला है मुझे साईं पंज अंदाज सां गाला समझो था न तो डंडो ॾियण बि ईंदो आहे परेशान न थियो झंडो बि आहे डंडो बि आहे छो त असां हुसैनी आहियूं मोहम्मदी रंग बि असां में हां बेशक मोहम्मदी रंग बि असां में सिद्दीक़ी रंग बि असां में फारूकी रंग बि असां में उस्मानी रंग बि असां में हैदरी रंग बि असां में हसनी रंग बि असां में हुसैनी रंग बि असां में इमाम मुर्शिद करीम कंबर वाले जो रंग बि असां में हिलाली रंग बि असां में हिलाली तलब बि असां में अवैस करने वाली तलब इश्क मोहब्बत वाली भी असां में अब्दुर्रहमान जामी वाली तलब भी असां में इमाम मुर्शिद करीम कंबर वाली तलब भी असां में हैदर इने न हिकड़ा नारा हणदा असां हैदर हणदा हूं न खुदा जो कसम यो नारो सिर्फ इते ना है लगदो मुजो अकीदो आ ईमान आ को समझे या न समझे त को समझे या न समझे पर मुजो है अकीदो आ खुदा जो कसम जो नारो सा हैदर दिल सा मोहब्बत सा बगैर लालच जे बगैर राज हणदा हूं यो नारो सुने दिल पर लजपाल मदीने वाली जी बारगाह में पहुंचंदो थे सरकार अली सल्लल्लाहु फरमाए मन कुंत मौला फहाजा अली मौला जय जो मां मौला अली भी उन जो मौला अली भी उन जो मौला जे मां मौला मुझो प्यारो अली भी उन जो मौला है जेना सरकार मौला हन उन जेरा अली साईं मौला हन मौला शाह के चेबो मौला वली के चेबो मौला शाह के चेबो आका के चेबो मौला शाह के चेबो मददगार के चेबो मौला शाह के चेबो जो इमाम हुंदो आ मौला शाह के चेबो जेको जे दुनिया जो भी ज़िम्मो खणी छडींदो आ कब्र जो ज़िम्मो खणी छडींदो आ महशर जे मैदान जो भी ज़िम्मो खणी छडींदो आ जेड़ी तरह सोने दिल पर लजपाल मदीने वाले पाजे उम्मत जो ज़िम्मो खणी छडियो आ जेड़ी तरह नबी अली साईं के फरमायो मां भी मौला है ईमान वाला जना तू भी मौला है जिन जो मां मौला है अली उन जो भी मौला है तो अली साईं भी पाजे मोहब्बत कन वारन जो हुसैनी फकीरन जो दुनिया जो भी ज़िम्मो खणी छडियो आ कब्र में भी ज़िम्मो खणी छडियो आ महशर जे मैदान जो भी ज़िम्मो खणी छडियो आ दुनिया में भी हैदर कब्र में भी हैदर कब्र जे निकलण वक्त भी हैदर महशर जे मैदान में भी है हैदर मुर्शिद करीम गाल भेजा या मेकर जो मेकर आमीन अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मदिन नबील उम्मी ताहिर मुतहहर व अला आलिहि वसल्लम अल्लाहुम्मा रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार रब्बना ला तुज़िग़ क़ुलूबना बाद इज़ हदैतना व हब लना मिन लदुनका रहमा इन्नका अंतल वहाब अल्लाहुम्मा या मुक़ल्लिबल क़ुलूब सब्बित क़ल्बी अला दीनिक अल्लाहुम्मा इन्नी अला ज़िक्रिका व शुक्रिका व हुस्न इबादतिका या अल्लाह साईं पाजी मार्फत सां रोशन फरमा मदीने वाले साईं सदके तू राज़ी थी मुंहिंजा मौला या अल्लाह गुनाहगार हर बदकार हर बेकार हर सदके मदीने वाले साईं जे सदके महबूबन मुर्शिद करीम जे तू असां गुनाहगारन को राज़ी थी ओए कम करा जंहिंमें तू राज़ी हुजे तुंहिंजो हबीब भी राज़ी हुजे या अल्लाह या रहमान या रहीम या करीम या हय्य या कय्यूम बिरहमतिका अस्तगीस अल्लाहुम्मा अग़फिर ली वरहमनी व तुब अलैया इन्नका अंत तव्वाबुर रहीम
अल्लाहुम्मा अग़फ़िर लना क़ब्लल मौत वरहमना इंदल मौत वला तुअज़्ज़िबना बअदल मौत वला तुहासिबना यौमल क़ियामह इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। अल्लाहुम्मा इन्ना नसअलुकल अफ़्व वल आफ़ियत वल मुआफ़ात दाइमत फ़िद्दीन व दुनिया वल आख़िरह वल फ़ौज़ बिल जन्नति व नजात मिनन नार। या अल्लाह मुझे महबूबन मुस्तफ़ा करीम जी दरबार आलिया हुसैनाबाद ता क़यामत दीन सा इस्लाम सा शाद रख आबाद रख। या अल्लाह मुझे बिनी बचन जो हमेशा खैर हुजे, असां अजीज़न करीबन जो खैर हुजे, दरबार आलिया हुसैनाबाद वारन जो खैर हुजे। या अल्लाह इन भलारी जमात जो खैर हुजे मुझा मौला। या अल्लाह जेके भी परे परे खो यार मुझा मौला तो इन्हनि को राज़ी रहो, इन्हनि जूं तकलीफ़ूं परेशानियां मुसीबतूं दूर फरमाए, जायज़ इरादा नेक मक़सद पूरा फरमाए। या अल्लाह बीमारन के कामिल शिफा दे, बे औलादन के नेक सालिह नरीना औलाद का फरमा, कर्ज वारन जा कर्ज लाए, मर्ज वारन जा मर्ज लाए। या अल्लाह मुझे महबूबन मुस्तफ़ा करीम जी रोज़े मुबारक में मथा लख करोड़ रहमत नाज़िल अता फरमाए मुझा मौला। सदके मदीने वाले साईं जे सदके महबूबन मुस्तफ़ा करीम जी असा को तू राज़ी रह मुझा अल्लाह। व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही व नूर अर्शिही सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अहल बैतिही व सहाबी अजमईन आमीन बिजाहे सय्यदिल मुरसलीन बिरहमतिका या रहमान राहिमीन आमीन। सलातो सलाम अलैका या रसूलल्लाह।